अस्सलाम वालेकुम। मां या परवेज़ यूनिट में अॼु असां पढ़ंदासीं आयोनिक बॉन्ड छा आहे ऐं आयोनिक बॉन्ड जा कुझु एग्जाम्पल उन सां गॾु आयोनिक बॉन्ड जी प्रॉपर्टीज़। त लास्ट टाइम असां पढ़ियो केमिकल बॉन्ड छा आहे त फोर्स आहे जेको एटमनि खे या आयन्स खे हिकु मालिक्यूल में या क्रिस्टल में गॾे रखे ॻंढे रखे त उनखे असां चवंदा आहियूं केमिकल बॉन्ड। केमिकल बॉन्ड जा ॿ क़िस्म थींदा आहिनि, हिकु आयोनिक बॉन्ड ऐं ॿियो कोवेलेंट बॉन्ड। सो बेसिकली आयोनिक बॉन्ड के बारे में असां पढ़ंदासीं त आयोनिक बॉन्ड छा आहे। भई आयोनिक बॉन्ड हिकु अहिड़े क़िस्म जो बॉन्ड हूंदो आहे जेको ॿिनि एटम जे विच में इलेक्ट्रॉन ट्रांसफर थियण जे करे पैदा थिए त उन बॉन्ड खे असां आयोनिक बॉन्ड चवंदासीं। कीअं, जीअं एग्जाम्पल वठूं था, भई सोडियम मेटल आहे। अच्छा, मेटल बेसिकली एलिमेंट हमेशा इलेक्ट्रॉन लॉस कंदा आहिनि, मतलब इलेक्ट्रॉन ॾींदा आहिनि। सो सोडियम थी वियो, लिथियम थी वियो, सोडियम थी वियो, पोटाशियम थी वियो, रुबीडियम थी वियो, सीजियम थी वियो या सेकेंडरी ग्रुप थी वियो, त इहे हमेशा इलेक्ट्रॉन लॉस कंदा आहिनि, इलेक्ट्रॉन ॾींदा आहिनि। छो जो हुनजे लास्ट शेल में या त हिकु इलेक्ट्रॉन हूंदो आहे, सेकेंड ए वारे जे शेल में ॿ इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि, फर्स्ट ए वारे जे शेल में लास्ट शेल में बैलेंस शेल में हिकिड़ो इलेक्ट्रॉन हूंदो आहे। सो उहे छा कंदा आहिनि, इलेक्ट्रॉन लॉस कंदा आहिनि। जॾहिं उहे इलेक्ट्रॉन लॉस कंदा त आयन ठहंदा। बेसिकली आयन छा आहे, जॾहिं कंहिं एटम ते हिकु चार्ज अचे, यानी जेकॾहिं इलेक्ट्रॉन लॉस थींदो, इलेक्ट्रॉन ॾिनो हूंदो त उन ते पॉजिटिव चार्ज ईंदी, ऐं जेकॾहिं को एटम इलेक्ट्रॉन वठंदो त उन ते नेगेटिव चार्ज ईंदी। सो जॾहिं बि मेटल इलेक्ट्रॉन ॾींदो ऐं नॉन मेटल इलेक्ट्रॉन वठंदो त मेटल ते पॉजिटिव चार्ज ईंदी ऐं नॉन मेटल ते नेगेटिव चार्ज ईंदी। फॉर एग्जाम्पल, जीअं आयोनिक बॉन्ड आहे असां वटि सोडियम क्लोराइड, जंहिंखे असां टेबल साल्ट चवंदा आहियूं, लूणु चवंदा आहियूं। जेकॾहिं असां हिन जी बॉन्डिंग ते नज़र विझूं त सोडियम हिकिड़ो एटम हूंदो आहे जंहिंजे लास्ट शेल में हिकु इलेक्ट्रॉन हूंदो आहे। सोडियम जो इलेक्ट्रॉनिक नंबर जेको आहे उहो थींदो आहे 11, यानी पहिरें शेल में 2 इलेक्ट्रॉन, ॿिए शेल में 8 इलेक्ट्रॉन ऐं टे शेल में हिकु इलेक्ट्रॉन। ठीकु। ऐं जेकॾहिं असां क्लोरीन ते नज़र विझंदासीं, क्लोरीन जेका सोडियम में हूंदी आहे उन जो इलेक्ट्रॉनिक नंबर थींदो आहे 17, यानी पहिरें शेल में 2 इलेक्ट्रॉन, ॿिए शेल में 8 इलेक्ट्रॉन ऐं टे शेल में 7 इलेक्ट्रॉन। त असां लास्ट टाइम पढ़ियो त भई हर एटम चाहींदो आहे त हुनजे लास्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन हुजनि, हुनजो ऑक्टेट पूरो हुजे, यानी केमिकल बॉन्ड थियण जो पुठियां रीज़न इहो हूंदो आहे त हुनजो ऑक्टेट पूरो हुजे। त सोडियम वटि हिकु इलेक्ट्रॉन हूंदो आहे त उहो 7 इलेक्ट्रॉन गेन करणु, 7 इलेक्ट्रॉन वठणु हुनजे लाइ थोरो मुश्किल थी पवंदो, उन करे उहो छा कंदो, पंहिंजो इलेक्ट्रॉन लॉस कंदो। प्रोटॉन ते पॉजिटिव चार्ज हूंदी आहे ऐं इलेक्ट्रॉन ते नेगेटिव चार्ज हूंदी आहे। जॾहिं हिकिड़ो इलेक्ट्रॉन घटि थी वियो, यानी हिकु नेगेटिव चार्ज घटि थी वई त हिकु पॉजिटिव चार्ज वधी वेंदी। मतिलबु पहिरियों 11 इलेक्ट्रॉन हुआ, हाणे हुन ते 10 इलेक्ट्रॉन, ऐं प्रोटॉन जो तादाद छा आहे 11, यानी पॉजिटिव चार्ज। त इनखे चवंदा आहियूं असां पॉजिटिव चार्ज हिन ते वधी, या हिन ते हिकु पॉजिटिव चार्ज आहे, छो जो हुन वटि हिकु प्रोटॉन अनबैलेंस हूंदो या उनखे बैलेंस करण वारो जेको इलेक्ट्रॉन आहे उहो लॉस थी वियो। अच्छा, हाणे चवंदा क्लोरीन। हाणे क्लोरीन 7th A यानी हेलोजन ग्रुप जो एटम आहे, जंहिंजे लास्ट शेल में 7 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि। हाणे 7 इलेक्ट्रॉन आहिनि, उनखे सिर्फ़ु हिकु इलेक्ट्रॉन खपंदो आहे, ऐं तव्हांखे पहिरीं बि मालूम हूंदो जेको असां पढ़ियो त जेको 7th A ग्रुप हूंदो आहे उहो हाईली इलेक्ट्रोनेगेटिव ग्रुप हूंदो आहे। हाईली इलेक्ट्रोनेगेटिव ग्रुप में मुराद या हाई इलेक्ट्रोनेगेटिव हूंदा आहिनि, ऐं इलेक्ट्रॉन आसानी सां गेन करे सघनि था। अच्छा, हाणे छा थींदो, जॾहिं सोडियम इलेक्ट्रॉन लॉस कंदो त हुनजे लास्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन बचंदा, ऐं क्लोरीन इलेक्ट्रॉन वठंदो त हुनजे लास्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन थी विया, ॿिन्ही जा 8 इलेक्ट्रॉन पूरा थी विया। पर जेकॾहिं असां हुनखे ॾिसंदासीं त भई सोडियम ते चार्ज वधी पॉजिटिव, छो जो हुनजो प्रोटॉन अनबैलेंस थी वियो, यानी प्रोटॉन जो वधी वियो। ऐं जेकॾहिं क्लोरीन ते ॾिसंदासीं त हिकु इलेक्ट्रॉन ज़्यादा गेन कयो, हिकु इलेक्ट्रॉन वधीक गेन कयो। वधीक गेन करण जे करे हाणे
इलेक्ट्रॉन ते आहे नेगेटिव चार्ज। सो हिकु इलेक्ट्रॉन वरितो हुयो, इलेक्ट्रॉन जॾहिं वरितो त उन ते चार्ज वधी। कहिड़ी चार्ज वधी? नेगेटिव चार्ज वधी। छो वधी? छो जो हुन हिकु इलेक्ट्रॉन गेन कयो। ठीकु है। हाणे इन्हनि ॿिन्हिनि जे विच में हिकिड़ो फोर्स जनरेट थियो पॉजिटिव ऐं नेगेटिव चार्ज जे करे। इनखे असां चवंदासीं इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स। ठीकु है। इन इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स जे करे सोडियम ऐं क्लोरीन पाण में गॾियल आहे। अच्छा, ॿियो एग्जाम्पल वठूं था, जीअं मैग्नीशियम ऑक्साइड आहे। हाणे मैग्नीशियम ऑक्साइड छा आहे? सिंपली मैग्नीशियम मेटल आहे ऐं ऑक्सीजन नॉन मेटल आहे। मैग्नीशियम जेको आहे सो सेकेंड ग्रुप जो एलिमेंट आहे, जॾहिं त ऑक्सीजन जेको आहे उहो सिक्स्थ ए ग्रुप जो एलिमेंट आहे। यानी हुन जे लास्ट शेल में ॿ इलेक्ट्रॉन हूंदा, मैग्नीशियम जे लास्ट शेल में ॿ इलेक्ट्रॉन ऐं ऑक्सीजन जे लास्ट शेल में 6 इलेक्ट्रॉन हूंदा। मैग्नीशियम लॉस कंदो, मैग्नीशियम 2 इलेक्ट्रॉन लॉस कंदो, उन ते चार्ज बि पॉजिटिव पर 2, छो जो हुन जा 2 इलेक्ट्रॉन हुआ, 2 प्रोटॉन अनबैलेंस थिया, यानी पॉजिटिव चार्ज वधी वई। अच्छा, उनके अलावा ऑक्सीजन छा कंदी? 2 इलेक्ट्रॉन गेन कंदी। ऑक्सीजन ते 2 इलेक्ट्रॉन गेन थिया। असां पहिरीं ॻाल्हि करे वियासीं इलेक्ट्रॉन ते कहिड़ी चार्ज? नेगेटिव चार्ज। घणा इलेक्ट्रॉन वरिता? 2 इलेक्ट्रॉन वरिता। हुन ते नेगेटिव चार्ज आई। केतिरी आई? 2 इलेक्ट्रॉन। त इन पॉजिटिव ऐं नेगेटिव जे विच में हिकिड़ो फोर्स जनरेट थियो जंहिंखे चऊं पिया इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स। त उन जे लिहाज़ सां इहो असांजो कंपाउंड थी वियो आयोनिक कंपाउंड या आयोनिक। इन जे विच में जेकी बॉन्डिंग थी उनखे चवंदासीं आयोनिक बॉन्ड। अच्छा, हाणे चऊं था भई आयोनिक बॉन्ड जेके आहिनि उन्हनि जूं ख़ासियतूं कहिड़ियूं, प्रॉपर्टीज़ कहिड़ियूं? सभिनी खां पहिरीं जेके बि आयोनिक बॉन्ड हूंदा आहिनि उहे आमतौर ते सॉलिड हूंदा आहिनि। ठीकु है। ॿियो जेके आयोनिक बॉन्ड हूंदा आहिनि उहे पाण में पैक्ड हूंदा आहिनि, मतिलबु क्रिस्टल्स जी सूरत में हूंदा आहिनि ऐं क्रिस्टल जी सूरत में तमामु घणा पैक्ड हूंदा आहिनि। अच्छा, मिलियल हूंदा आहिनि, उनजा आयन्स पाण में मिलियल हूंदा आहिनि। सेकेंड, त जेके आयोनिक बॉन्ड हूंदा आहिनि उहे उन्हनि जी मेल्टिंग ऐं बॉइलिंग पॉइंट हाई हूंदा आहिनि। जीअं सोडियम क्लोराइड आहे, हाणे सोडियम क्लोराइड जी मेल्टिंग पॉइंट आहे 801 सेल्सियस, यानी 801 सेल्सियस। अच्छा, उनके अलावा ॿिया जेके बि आयोनिक बॉन्ड आहिनि उनजी मेल्टिंग पॉइंट जेकी थींदी आहे ऐं बॉइलिंग पॉइंट हाई थींदी आहे। नेक्स्ट, त जेके बि आयोनिक बॉन्ड हूंदा आहिनि उहे आयोनिक सॉल्वेंट में डिसॉल्व थी सघनि था, वाटर में डिसॉल्व थी सघनि था, जॾहिं त ऑर्गेनिक कंपाउंड जीअं बेंजीन थी वई, अल्कोहल्स थी विया या ॿिया ऑर्गेनिक कंपाउंड थी विया, उन्हनि में डिसॉल्व नथा थी सघनि। सेकेंड, त जेके बि आयोनिक कंपाउंड हूंदा आहिनि उहे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करे सघंदा आहिनि, यानी सभई इलेक्ट्रोलाइट हूंदा आहिनि, जॾहिं त कोवेलेंट बॉन्ड उहे नॉन इलेक्ट्रोलाइट आहिनि। सो अॼु असां पढ़ियो त भई आयोनिक बॉन्ड छा आहे। आयोनिक बॉन्ड अहिड़ा बॉन्ड जॾहिं 2 एटम पाण में इलेक्ट्रॉन ट्रांसफर कनि, हिकिड़ो इलेक्ट्रॉन ॾे ॿियो इलेक्ट्रॉन वठे, त उनजे विच में बॉन्ड ठहंदो, उनखे असां आयोनिक बॉन्ड चवंदासीं। आयोनिक बॉन्ड जा 2 एग्जाम्पल असां पढ़िया, सोडियम क्लोराइड ऐं मैग्नीशियम ऑक्साइड।